अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। तो हिन टाइम जो है ॿ थी रहिया आहिनि। असां जेको आहे नूरपीर साइड जेको आहे वारी जे दरनि ते आया आहियूं, जिते नूरपीर ते मेलो बि लॻल आहे। मेलो बि तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं जेको अॼु जो एडवेंचर आहे उहो बि जेको आहे तव्हांखे ॾेखारींदासीं। त जेको आहे असां जेको हिते तफ़री जे लाइ एडवेंचर जे लाइ जेको आहे हिते आया आहियूं। फैज़ान आहे, फैज़ान जो बेस्ट फ्रेंड बि आहे असां सां गॾु। तो दोस्तों जो है हितां जो व्यू चेक कयो, तमाम प्यारो मौसम है। ऐं जेको आहे मथे जेको आहे हल्का हल्का ककर भी आहिनि। जेको व्यू अची रहियो आहे तमामु ख़ूबसूरत व्यू अची रहियो आहे। तो हीअ असांजो अॼु जेका वीडियो आहे त उहा एडवेंचर जी वीडियो आहे। तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। तव्हां दोस्तों हितां जी सीनरी ॾिसो, तमामु प्यारी सीनरी आहे। मथां आसमान भी जेको आहे क्लियर आहे। तक़रीबन 2-3 ॾींहं लगातार बारिश थी आहे। बारिश जे करे जेको आहे हाणे कुझु जेको आहे माहौल साफ़ थियो आहे। उन माहौल साफ़ जे करे जेको आहे आसमान क्लियर आहे। तमामु घणो मज़ो अची रहियो आहे। तो दोस्तों जेको आहे हिते हर साल जेको आहे मेलो लॻंदो आहे नूरपीर जो। त अॼु मेलो बि असां घुमंदासीं ऐं जेको आहे पंहिंजो एडवेंचर बि असां कंदासीं। त मां जेको आहे पोइना वीडियो स्टार्ट न कई हुयमि, अॻिते अची करे वीडियो स्टार्ट कई आहे। जेकॾहिं पोइना वीडियो स्टार्ट कयां हा त जेको आहे वीडियो लंबी थी वञे हा। पर जेको आहे मां 8-10 मिंट जी जेको आहे वीडियो ठाहिणु चाहियां थो ऐं ख़ूबसूरत ऐं जेका बहितरीनु व्यूज़ आहिनि उहे तव्हां सां शेयर कंदासीं। फ़िलहाल जेको आहे फैज़ान फोटोग्राफी करे रहियो आहे। हाणे जेको आहे असां हिते साई कढी आहे ऐं अॻिते जे लाइ रवाना थींदासीं। ऐं जेकॾहिं सुठो काथी जेको आहे ख़ूबसूरत व्यू आयो उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं। त पोइ जेको आहे हलूं था पाण अॻिते नूरपीर साइड। अचो दड़नि ते जेको आहे लहणु तमामु आसान हूंदो आहे, चढ़णु तमामु मुश्किल हूंदो आहे। कजाऊ पट जेको आहे कजाऊ पट जो जेको आहे एरियो आहे। तो दोस्तों हलूं था जेको आहे नूरपीर जी साइड। तमामु जेको आहे प्यारो जेको आहे व्यू आहे। तो दोस्तों जेको आहे बरसाति खां पोइ जेको आहे ख़ासि करे सिंध शहर में केतिरो गंद किचिरो थी वियो आहे। पर तव्हां जेको आहे कुदरती माहौल चेक कयोसि। 3 ॾींहं जेको आहे लगातार बरसाति थी आहे, पर कुदरती माहौल जेको आहे उहो साफ़ु सुथिरो ऐं ख़ूबसूरत थी वियो आहे। आसमान भी जेको आहे क्लियर ऐं साफ़ु नज़र अची रहियो आहे। तो दोस्तों जेको आहे हीउ रस्तो जेको आहे लालण साईं ते वेंदो आहे। साम्हूं जेको आहे रस्तो जेको आहे लालण साईं ते वेंदो आहे। लालण साईं ते बि जेको आहे असां विया आहियूं। उन वीडियो जो नोटिफिकेशन भी तव्हांखे मिली वेंदो। तव्हां जेको आहे क्लिक करे जेको आहे लालण साईं ते जेकॾहिं वञणु चाहियो था, उहो व्यू ॾिसणु चाहियो था, त उन वीडियो में असांजा जेका व्यूज़ आहिनि लालण साईं जा। पर जेको आहे लालण साईं ते हीउ रस्तो वेंदो आहे ऐं साम्हूं जेको आहे हीउ रस्तो जेको आहे नूरपीर ते वेंदो आहे। त फ़िलहाल जेको आहे पाण नूरपीर साइड हलूं था पिया। उनजा व्यूज़ जेका आहिनि तव्हांखे जेको आहे ॾेखारियूं था। तो दोस्तों जेको आहे नूरपीर जे रस्ते ते जेको आहे पहुची आहियूं। हितां जेको आहे तक़रीबन 2 किलोमीटर ते जेको आहे नूरपीर आहे। नूरपीर जी दरगाह आहे जिते मेलो लॻल आहे। हीउ रस्तो जेको वेंदो सिधो नूरपीर ते वेंदो। हीउ जो बोर्ड लॻल आहे। साम्हूं जेको आहे नूरपीर जी दरगाह आहे 2 किलोमीटर ते। पर हितां जेको आहे मूंखे जेका सिनरी वणंदी आहे उहा जेको आहे सेम नाले जी जेका ढंढ आहे। पंजाब खां साइड जेको आहे सिंध तरफ़ पाणी अची रहियो आहे। तमामु प्यारो ऐं ख़ूबसूरत व्यू हूंदो आहे। पहिरें जेको आहे उहो व्यू ॾिसूं था, उन खां बाद जेको आहे पाण मेले ते हलंदासीं। फ़िलहाल उहो जेको आहे प्यारो ऐं ख़ूबसूरत व्यू तव्हांखे ॾेखारियां थो मां। किरण खां जेको आहे थोरो बचाव थी वियो। स्लिप थियासीं, किरिया वेंदासीं। पैसा पिया उहे खयासीं, पैसा पिया उहे खयासीं, किरिया वेंदासीं असां। दोस्तों सिंधी ॾिसो केॾी प्यारी आहे। व्यू चेक कयो दोस्तों, केॾो प्यारो आहे, ख़ूबसूरत व्यू आहे। हीउ जेको दड़ो आहे तमामु वॾो आहे। कैमरा में ख़बर न आहे कीअं नज़र अची रहियो हूंदो, पर जेको आहे इन ते मथे चढ़ी बि तव्हांखे ॾेखारींदासीं। पूरी जेका रोही आहे उहा नज़र ईंदी आहे। तो दोस्तों नूरपीर जो मेलो जो है पोते लॻल आहे। पर जेको आहे 5 किलोमीटर जेको आहे अॻिते आहियूं। हिते जेको आहे तमामु प्यारो ऐं ख़ूबसूरत व्यू हूंदो आहे। मां चयो उहो तव्हांखे जेको आहे ॾेखारियां। हीउ साम्हूं जेको आहे तमामु वॾो दड़ो आहे। दड़े खां अॻियां जेको आहे
ये सेम नाले जी डंड आहे मथे चढ़ंदासीं त क्लियर न रहंदी। फैज़ान मथे हलंदा आहियूं, फैज़ान मथे हलंदा मथे, हाँ उते पोइ हलंदासीं मथे हलंदा मोटरसाइकिल हलंदासीं परे आहे सोले थोरो आहे। हिते हिते जेको आहे असां चैलेंज रखूं था, पहिरियों जेको आहे केरु मथे चढ़ंदो। ही तो थकी वियो आहे। तो बहुत ज़्यादा ऊपर हम इस वाले पहाड़ पे जो है पकड़ हल पकड़ हल चढ़े जेको मथे मामो चढ़े। तमामु जेको आहे वॾो दड़ो आहे। हलो 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 ते पकड़ मोबाइल पकड़ा तो मां तोखे पकड़नो है तू मां के पकड़ दारू चढ़ी हो सीधे में जेको आहे हीउ दड़ो मथे जेको आहे तमामु सिधो आहे, हेठि जेको आहे उल्टो किरण जो भउ थींदो आहे। मारे जो भर वीडियो भर मारे जो कोन पवंदो तोखे वीडियो ॾींदुमि मां। हल फैज़ान हल 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 हिते जेको आहे मां साई कढी करे जेको आहे तव्हांखे व्यू चेक करायां थो। फैज़ान थकी वियो आहे। अच यार हलो लांदे की ॾे हल फैज़ान हाल तो पाला हल तो ये हाँ भजिया 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 करते भी साई के डूपो जो वीडियो भरियूं था। फिलहाल जो साई के डूपो जो वीडियो भरियूं था। मोबाइल है वो तो दोस्तों जो निकिता हुआसीं उन टाइम जो एतिरी सर्दी तव्हांखे छा ॿुधायां जो ककर बि हुया थोरो थोरो हल्को हल्को जेको बरसाति थी रही हुई पर हिते आया आहियूं त एतिरी जेको गर्मी थींदी पई आहे जो जैकेट जेका आहे उहा बि बलाथी आहे। त हिते जेको आहे असां शुरू में जेको आहे शिकार कंदासीं। हीअ जेको आहे सेम नाले जो पाणी आहे। हिते जेको आहे मच्छी जो जेको आहे शिकार थींदो आहे। मच्छी पकड़ींदा आहिनि तमामु घणे तादाद में जेको आहे मच्छी मिलंदी आहे हिते। अॻिते जेको आहे त क़बर आहे हिकिड़ी जेका आहे त उते ॿेड़ी बि हूंदी हुई पर हाणे जेको आहे त मूंखे नज़र न अची रही आहे। उहा बि जॻह तव्हांखे जेको आहे विज़िट करींदासीं। तक़रीबन ईअं सम्झो 5-6 किलोमीटर ते जेको आहे इंडिया जो बॉर्डर बि आहे। फरन ते जेको आहे इंडिया जो बॉर्डर आहे। जैसलमेर जो जेको आहे इलाइक़ो शुरू थिए थो। ख़ूबसूरत ऐं जेको आहे प्यारी जेका आहे सीनरी आहे कोन किरदुमि ॾियाल फैज़ान पोइ हाले भलो वीआईपी व्यू ईंदो आहे साम्हूं माण्हू जा घुमंदा न मगर ये रांदा काथे रांदा हिते आहिनि। त दोस्तो तव्हांखे मां बाइक ॾेखारियां जेका असां बाइक ॿियारे आयासीं। साम्हूं जेको आहे असां बाइक ॿियारे आयासीं। हाणे जेको आहे असां मथे दड़े ते आहियूं। तमामु जेको आहे प्यारो जेको आहे व्यू ईंदो पियो आहे। मोबाइल ते दोस्तों असां जेको आहे दड़ो घुमी वेठो आहे। हाणे जेको आहे हेठि लहंदासीं। लहण जेको आहे त ईज़ी आहे आराम सां माण्हू लही वेंदा आहे पर थोरो ख़्याल सां लहे। हल 1 2 3 रेडी है। हल 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 आस्ते 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 ओ फैज़ान किरी पियो। मज़ो आयो? कौन चढ़ सकते भाई कौन चढ़ सकते हल हेलो 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 कौन चढ़ सकते फैज़ान?
लहण जेको आहे तमामु ईज़ी आहे। हेठि जेको आहे ज़मीन छिके थी पई, कोन चढ़ी सघंदे फिर थकी वेंदा दोस्तों। जेको आहे हेठि लही आया आहियूं हाणे असां, हलूं था हाणे जेको आहे त मेले जी तरफ़। उहो मेलो बि जेको आहे तव्हांखे ॾेखारींदो नूरपीर वारो। तो दोस्तों ये जेका है तो पानी आहे सेमनाले जेको आहे पानी आहे। जीअं सम्झो हिते जेको आहे डंड आहे, तमामु ख़ूबसूरत ऐं जेको आहे प्यारो व्यू आहे। हितां माण्हू जेको आहे हेठि लही बि सघे थो, वारी आहे। पर फ़िलहाल जेको आहे शूज़ पातल आहे, नथा लही सघूं। तो दोस्तों जेको आहे फ़ोटोज़ वग़ैरह जेका हूंदा आहिनि उहो जेको आहे पंहिंजे इंस्टाग्राम अकाउंट ते रखंदो आहियां। त इंस्टाग्राम अकाउंट जी जेका लिंक जेका आहे उहा मां डिस्क्रिप्शन में विझी छॾींदुमि। जेकर तव्हांखे फ़ोटोज़ ॾिसण हुजनि, ख़ूबसूरत फ़ोटोज़ ऐं जेका ख़ूबसूरत व्यू आहिनि उन जा फ़ोटोज़ मां कैप्चर कया आहिनि, उहा मुंहिंजे इंस्टाग्राम अकाउंट ते जेको आहे ॾिसी सघो था। तमामु ख़ूबसूरत ऐं प्यारो जेको आहे व्यूज़ आहे। साम्हूं दड़ो आहे, साम्हूं दड़ो आहे जिते असां चढ़िया हुआसीं। तमामु वॾो जेको आहे दड़ो आहे हितां जो। तो दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। असां जेको आहे नूरपीर जे मेले खां जेको आहे 5 किलोमीटर अॻिते वियासीं। हिते जेको आहे ख़ूबसूरत व्यू हूंदो आहे, उहो व्यू तव्हांखे ॾेखारियोसीं। ऐं साम्हूं जेको आहे दड़ो जेको आहे वॾो हितां जो जेको आहे उहो बि तव्हांखे ॾेखारियोसीं। उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। त नेक्स्ट वीडियो जेका असांजी ईंदी उहा नूरपीर जे मेले जी हूंदी, उहा वीडियो जेका तव्हांखे ॾेखारींदासीं। फ़िलहाल जेको आहे त हीअ वीडियो जेका लेंथ जेका आहे हिन वीडियो जी वॾी थी चुकी आहे, घणी थी चुकी आहे। त हिन वीडियो खे जेको आहे त मां हिते एंड कयां थो। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।